खबर शामिल कंदासीं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं परॾी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी केच ज़िले में सिक्योरिटी फोर्सिस जी पोस्ट ते दहशतगर्द हमले जी मज़म्मत कई आहे। पंहिंजे जारी कयल बयाननि में ॿिन्ही अॻवाननि शहीदनि जे कुटुंब सां हमदर्दी जो पिणु इज़हार कयो आहे। आसिफ अली ज़रदारी चयो त वतन जी धरती जी हिफ़ाज़त करण दौरान जान जो नज़रानो पेश करण वारनि खे क़ौम सलाम पेश करे थी। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त क़ौम शहीद जवाननि हसनैन इश्तियाक ऐं इनायतुल्लाह जी बहादुरी ऐं क़ुर्बानीनि खे हमेशह यादि रखंदी। हुन चयो त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में सिक्योरिटी फोर्सिस जे पोयां पूरी क़ौम बीठी आहे। अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। पीपी चेयरमैन ऐं परॾी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त क़ौम शहीद जवाननि हसनैन इश्तिहाक ऐं इनायतुल्लाह जी बहादुरी ऐं क़ुर्बानीनि खे हमेशह यादि रखंदी। हुन चयो त दहशतगर्द ख़िलाफ़ जंग ऐं सिक्योरिटी फोर्सिस जे पोयां पूरी क़ौम बीठी आहे। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा रहूं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं परॾी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी केच ज़िले में सिक्योरिटी फोर्सिस जी पोस्ट ते दहशतगर्द हमले जी मज़म्मत करे छॾी आहे। पंहिंजे जारी कयल बयाननि में ॿिन्ही अॻवाननि शहीदनि जे कुटुंब सां हमदर्दी जो इज़हार कयो आहे। आसिफ अली ज़रदारी चयो त वतन जी धरती जी हिफ़ाज़त करण दौरान जान जो नज़रानो पेश करण वारनि खे क़ौम सलाम पेश करे थी। जी नाज़रीन, पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त क़ौम शहीद जवाननि हसनैन इश्तियाक ऐं इनायतुल्लाह जी बहादुरी ऐं क़ुर्बानीनि खे हमेशह यादि रखंदी। हुन चयो त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में सिक्योरिटी फोर्सिस जे पोयां पूरी क़ौम बीठी आहे। अहम ख़बर आहे, अपडेट कंदासीं नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी कैद ज़िले में सिक्योरिटी फोर्सिस जी पोस्ट ते दहशतगर्द हमले जी मज़म्मत कई आहे।